टंडोलयार में सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि ऐं अॻवाननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पंहिंजा केस ख़तमु करण लाइ सिंध जो सौदो करे। सिंध ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हलाऊं कयूं पियूं वञनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। उन में MKM पीपुल्स पार्टी ऐं PTI सरकार इहे सभु ॿिट जुड़िया पिया आहिनि ऐं जेके कॾहिं ज़ुल्फ़कार आबाद जे हवाले सां कॾहिं DHA जे हवाले सां सिंध जे मक़सदु ज़मीननि ते कब्ज़ा पिया कनि। हाणे सिंध जा ॿेट बि मक़सदु हिननि खे खपनि ऐं उते उहो करणु चाहींदा आहिनि। जेको सिंध हुकूमत उन्हनि खे NOC ॾिनी आहे असां उनजी मज़म्मत था कयूं। असां उनखे चऊं था त महिरबानी करे इन शइ तां हटी वञो। असां जेको इहो घुर था करियूं जेके वफ़ाक़ जेके ॿेट जेके वफ़ाक़ जे हवाले जेके ॿेट कया विया आहिनि जेका NOC जारी कई वई आहे असां उनखे रद्द करणु था चाहियूं। असां उनखे कहिड़े बि क़िस्म में क़बूल नथा करियूं। जी जदोजहद डॉक्टर कादर मक्की जी अॻवानी में जेसि ताईं इहो ऑर्डिनेंस वापसि न वरितो वेंदो तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी ऐं 11 अक्टूबर ते बाक़ाइदगी सां कराची में वॾे पैमाने ते रैली निकिरंदी। वफ़ा हिकिड़ो ग़लति ड्रामो कयो आहे। इन सां वॾी हिकिड़ी सिंध जे अंदरि बेचैनी पैदा कई वई आहे। असां सिंधी माण्हुनि खे बेगुनाह तंग कयो वियो आहे। असां अहिड़े अलादारनि खां इन खां घुर करियूं था त वफ़ाक़ ही पंहिंजो मनसूबो वापसि वठे। कल्ह खां वठी पूरे सिंध मंझि एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि ऐं असां इन जी सख़्तु जेको मज़म्मत कयूं था त बिराए खुदारा असांखे सिंध ते जेको बि आहे ॿेटनि ते कब्ज़ा वग़ैरह इहे बंदि कया। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हुयो त सिंध जा ॿेट सिंध जा आहिनि ऐं धारियुनि खे कब्ज़ो करणु न ॾींदासीं ऐं पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। कैमरामैन जान मोहम्मद समिझो सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध TV न्यूज़ टंडोला।